अस्सलाम वालेकुम। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के प्री प्यारन के दिल वारन के सिंधी भाइरन के खुश आमदीद। दोस्तों अॼु धमाकेदार रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी जो। पंहिंजावेरी ड्रामो हिकु ज़बरदस्त बेहतरीन ड्रामो आहे। अचण वारनि जा एपिसोड हाई लेवल जा थियण वारा आहिनि, बहितरीन थियण वारा आहिनि। छो त ड्रामो बेहतरीन मोड़ ते पहुतल आहे। हाणे सावा लख पटी आहे त चाकर ख़ान खे मराइण जे पोयां या उनखे गुम करण जे पोयां इहो दिल मुराद यानी दिलावर ख़ान जो हथ आहे। उन पंहिंजी भेण ताईं बि इहो मैसेज पुॼाए छॾियो आहे। दिलावर ख़ान इहो कमु करे रहियो आहे। छो दिलावर इन भेण भाउ खे विढ़ाए रहियो हो, लेकिन चाकर ख़ान चाल खेॾे दिलावर खे फसाए छॾियो। अचण वारे एपिसोड में सुठा बहितरीन सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं हाई लेवल जा सीन ॾिसण वटां मिलंदा। पंहिंजा ड्रामो हाई लेवल जो ड्रामो आहे, को हल्को फुल्को ड्रामो दोस्तों कोन आहे। ऐं इन में कुझु ग़लतियूं त आहिनि ड्रामे में, मञूं था, पर हाले छा कयूं, ॾिसण वारा ॾिसनि था, हुनखे ॾिसणो आहे, हुनखे कॉन्टेंट खपे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। दोस्तों अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।